नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे पनोआकिल में ख़बर ॾींदा हलूं त पनोआकिल लॻ 2 ॿारनि समेत ट्रेन हेठियां अची ख़ुदकुशी जी कोशिश कंदड़ औरत सखर अस्पताल में फ़ौत थी वई। गुज़िरियल राति पीर अहमद सुल्तान वटि रेलवे पटड़ी ते औरत 2 मासूम ॿारनि समेत मालगाॾी हेठियां अची ख़ुदकुशी जी कोशिश कई। ट्रेन ड्राइवर पारां मुसलसल हारून ॾियण बावजूद औरत पटड़ी तां न हटी त ट्रेन ड्राइवर ब्रेक हणी ट्रेन रोके वरिती। ट्रेन जी टक्कर सबबि औरत ऐं ॿारनि समेत किरी ज़ख़्मी थी पई। टिनी ज़ख़्मियुनि खे पनोआकिल जे तालका अस्पताल आंदो वियो, जिते औरत जी सुञाणप घोटकी वासण मसामात फौजिया दायो, जॾहिं त 2 मासूम न्याणियुनि जा नाला फौजिया ऐं सानिया ॿुधाया पिया वञनि। ज़ख़्मी औरत खे ऐं 2 मासूम धीरनि समेत तबई इमदाद लाइ सखर अस्पताल नियो वियो, जिते ज़ख़्मनि जा ताब न सहंदे औरत फौजिया दायो फ़ौत थी वई है, जंहिंजो इलाज ज़रूरी कार्रवाईनि बाद वारिसनि हवाले कयो वियो। वारिस मड़ घोटकी खणाए विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।